सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां जो मेज़बान जाफ़र मेमून। हिन भेरे हिकु भेरो ॿीहर असां हाज़िर थिया आहियूं सिंध ऐं हिन मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे इन हवाले सां तजदीद करण जे लाइ असां सां मौजूद आहिनि साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहब। साईं तव्हांखे असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। तव्हां निहायती गहरी नज़र रखंदा आहियो सियासी हवाले सां हिन मुल्क जी उथल पुथल वारी सूरत हाल ते। हिन वक़्तु असांखे नज़र अचे पियो त ख़ासि तौर ते मर्कज़ में ऐं उन खां पोइ पंजाब में तमामु घणी उथल पुथल आई आहे हिन बाबति। हिन सां गॾोगॾु सिंध ऐं बलोचिस्तान या ख़ैबर पख्तूनख्वा में काफ़ी हद ताईं मामला क्लियर बि थिया आहिनि। असांखे उमेद आहे त तव्हां जो जेको तज़ियो हूंदो उहो सॼी दुनिया में वेठल रेडियो वॉइस ऑफ सिंध जा ॿुधंदड़ यकीनन उन्हनि ते भरोसो कंदा ऐं सम्झंदा त वाकई बि ईअं थियो पियो। तव्हां छा सम्झो था सर पाकिस्तान जी सूरत हाल ऐं सिंध जी सूरत हाल? जी सर महिरबानी तव्हांजी। असीं हिन सूरत हाल ते पहिरियों बि ॻाल्हायोसीं त इमरान खान काफ़ी सुठी वाज़ियो त न चइजे, वाज़ियो अक्सरत उन वक़्तु मिलंदी आहे जॾहिं 50% खां वधीक सीटूं कंहिं बि पार्टीअ खे मिलनि ऐं उहा पंहिंजनि वोटनि जो हुकूमत ठाहे सघे, के ॿिए जो ताउन न वठे या के ॿिए पार्टीअ खां मदद न वठे। वाज़ियो अक्सरत त पीटीआई खे कोन मिली, अलबत्ता एतिरी अक्सरत मिली जो नंबर 1 जे हैसियत सां पार्लियामेंट जे अंदरि नंबर 1 पार्टीअ जी हैसियत सां साम्हूं आई। हाणे उसूल इहो थींदो आहे त जेका पार्टी सभ खां वधीक सीटूं खणी ईंदी आहे, नंबर 1 पोज़ीशन में हूंदी आहे, उनखे हुकूमत ठाहिण जी दावत मिलंदी आहे या उनखे मौक़ो ॾिनो वेंदो आहे त पार्लियामेंट जे अंदरि पंहिंजी अक्सरियत साबित करे। 88 में जॾहिं इलेक्शन थी, मूंखे यादि थो अचे, उनमें बि बेनज़ीर साहिबा सिंध में त सूट थियो पर पंजाब में एतिरियूं सीटूं न खयूं। उन करे बेनज़ीर साहिबा खे वाज़िह अक्सरियत न मिली। फर्स्ट पोज़ीशन ते बेनज़ीर साहिबा जी पार्टी आई ऐं सेकंड पोज़ीशन ते मियां नवाज़ शरीफ़ जी मुस्लिम लीग आई। हिन वक़्तु ख़ासो फ़र्क़ु आहे मियां साहिब वटि जेको 54 सीटूं मिलियूं ऐं खान साहिब खे 115 सीटुनि जी बरतरी हासिल हुई ऐवान जे अंदरि। हाणे त ॿियूं सीटूं बि मिलण खां पोइ 157 ते पहुतो आहे खान साहिब। इन सूरत हाल में
उन वक़्तु बेनज़ीर साहिबा ऐं मियां नवाज़ शरीफ़ जे विच में सीट जो को घणो फ़र्क़ु न हो, ऐं जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जा धांधली कई त हुकूमत ठाहिण जी दावत मूंखे ॾिनी त मां ऐवान जे अंदरि अक्सर साबित, पर उन वक़्तु मियां साहिब जी ॻाल्हि खे न मञियो हो, बेनज़ीर साहिब खे मौक़ो ॾिनो हो त उहो ऐवान में अक्सर साबित करे, ऐं हुन ऐवान में अक्सर साबित कई हुकूमत ठाही, पर उहा हुकूमत सिर्फ़ु 2 साल हली ऐं डिसमिस। हाणे ही साॻी सूरत हाल लॻभॻि हिन वक़्तु 3 पार्टियूं मेजर पार्टियूं थी आयूं आहिनि ऐवान जे अंदरि। ही थी आहिनि मियां साहिब जी मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी। ये दिल तरकीब सुठियूं सीटूं रखनि थियूं पंहिंजे अंदरि, ऐं जेसी ताईं हुकूमत ठाहिण जो तालुक आहे, असां अॻ में बि चयोसीं त इमरान ख़ान जंहिं अंदाज़ में तकरीर कई आहे, हुनमें इमरान ख़ान ॻाल्हाइण वक़्तु इहो ई महसूसु करायो त मां मुल्क जो नओं वज़ीर आज़म आहियां, ऐं मां वज़ीर आज़म थियण खां पोइ कहिड़ियूं कहिड़ियूं पॉलिसियूं ॾींदुमि, हुनजो बि ज़िक्र न कयो। इंडिया ऐं अमेरिका सां कीअं फॉरेन पॉलिसीअ ते बि ॻाल्हायो मोस्टली, ऐं मुल्क जी सूरत हाल ते, इक़्तिसादी सूरत हाल ते, सियासी सूरत, सभिनी शयुनि ते मजमूई तौर हुन ॻाल्हायो। इहो बि चई मां प्राइम मिनिस्टर हाउस में न रहंदुमि, बनीगाला में रहंदुमि या किथे ॿी जाइ ते रहंदुमि। पंजाब हाउस में कॾहिं किथे था ॿुधूं, हिकु जाइ ॿुधाए कोन्हे। पर प्राइम मिनिस्टर थियण खां पोइ ॾिसिजे त किथे थो रहे। प्राइम मिनिस्टर जा सिक्योरिटी मार्ग में दर्ज कियो त प्राइम मिनिस्टर जा सिक्योरिटी प्रॉब्लम थींदा आहिनि, हुनजा सिक्योरिटी फोर्स थींदा आहिनि, आर्मी हूंदी आहे, हुनजो पंहिंजो पर्सनल फोर्स हूंदो आहे, उन्हनि खे राहत जे लाइ बि जाइ खपंदी आहे। प्राइम मिनिस्टर हाउस में सभु बंदोबस्त थियल आहिनि। असां इमरान ख़ान खे इहो कोन था चऊं प्राइम मिनिस्टर हाउस में घोड़ा पाले, पर जेके लवाज़मात थींदा आहिनि प्राइम मिनिस्टर जे सिक्योरिटीअ जा, उहे लवाज़मात हर शख़्स खे पूरा करणा पवंदा आहिनि, फ़र्दनि जूं ख़्वाहिशूं न हलंदियूं। बहरहाल ॾिसूं त हू नयूं रवायतूं क़ाइमु करे थो या नथो करे। ख़्वाहिशूं इमरान ख़ान जूं घणियूं त मां कंहिं ग्राउंड में बिही अवामी जलसे में कसम खणा, पर ज़ाहिर आहे अमेरिका जो सदर ग्राउंड में बिही जेकॾहिं जलसे अवामी जलसे में हलफ़ खणंदो आहे। अमेरिका जी सूरत हाल ॿी आहे, पाकिस्तान में सिक्योरिटी प्रॉब्लम ॿिया आहिनि, हुन करे इहा ख़्वाहिश त ख़ान साहिब जी पूरी न थी सिक्योरिटी प्रॉब्लम जे करे। हाणे ॾिसूं त इदारा हुनजी सिक्योरिटी प्रॉब्लम जे करे प्राइम मिनिस्टर हाउस खां ॿाहिरि रहण जी इजाज़त ॾियनि था या नथा ॾियनि। सिक्योरिटी प्रॉब्लम जे करे प्राइम मिनिस्टर हाउस में त महफ़ूज़ हूंदो आहे मुल्क जो वज़ीर आज़म, ॿी जाइ ते हुनजी हिफ़ाज़त करणु ॾुखी थी वेंदी आहे सिक्योरिटी इदारा वारा। हुनजे करे इहा सवाब जी सिक्योरिटी इदारनि जी आहे त उहे इमरान ख़ान खे इजाज़त ॾियनि था ॿाहिरि रहण जी या नथा ॾियनि। इहा इमरान ख़ान जो ख़्वाहिश थी कोन थींदी, ख़्वाहिशुनि खे शयूं न थींदियूं, तक़ाज़ाऊं पूरियूं करणियूं पवंदियूं। ऐं तक़ाज़ाऊं दुनिया जे हर मुल्क जो वज़ीर आज़म ऐं सदर इहे तक़ाज़ाऊं पूरियूं कंदो आहे। इमरान ख़ान को नईं मां वज़ीर आज़म कोन थियो। इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि। हुकूमत साज़ीअ खां पोइ ख़बर पवंदी त फॉरेन पॉलिसी कहिड़ी थो ॾिए। बहरहाल हिन जो तसादुम सिलफोर त सिक्योरिटी इदारनि सां कोन थींदो, छो त हिन जी इंडिया ऐं अमेरिका रहण जे पॉलिसियुनि में त अहिड़ी ॻाल्हि न हूंदी जेका इदारनि जे पॉलिसियुनि सां मुतसादिम थी। पर अहिड़ी पॉलिसियूं ॾींदो जंहिंमें इदारनि जी रज़ामंदी शामिल हूंदी। कश्मीर इशू पुराणो इशू आहे। कश्मीर इशू ते हिन इहो ई मौक़िफ़ ॾिनो आहे कि पाकिस्तान जा हुक्मरान ॾींदा आया आहिनि। कश्मीर जे अंदरि हिन बि जेका हुन शइ खे क़बूल न कयो आहे त इंडिया जी फ़ौजूं ते रियासती तशदुद कनि ऐं असां चुप करे विया आहियूं। इहा ॻाल्हि बि हिन ख़ामोश लफ़्ज़नि में पंहिंजे तक़रीर जे अंदरि चई आहे।
ऐं कश्मीर इशू टेबल टॉक थी वई, हल करे थो नथो करे ट्रम्प। अच्छा, हिकिड़ी ॿी शइ हिन जी हुकूमत थियण खां अॻु में साम्हूं आई आहे तमामु आम जेका हिन खे ॿुधियूं ॾेई सघे थी अचे हले, उहा इहा आहे त हिन साल IMF कर्ज़ा ॾियण ते पाबंदी जा शर्त लॻाए। IMF जो इहो चवणु आहे भई तव्हां असां कर्ज़ IMF कर्ज़ ॾींदी आहे रीपे करण जे लाइ, पर बजट जो जेको खसारो हूंदो आहे हुनखे पूरे करण लाइ IMF जा कर्ज़ वठिबा आहिनि। सिर्फ़ु तव्हांजे मुल्क जी आमदनी केतिरी आहे, तव्हां पैसा केतिरा था अचनि, पोइ वरी तव्हां पंहिंजा ख़र्च ठाहींदा हो त असां केतिरा केतिरा ख़र्च कंदा। पोइ जॾहिं इहो थींदो आहे त ख़र्च वधी विया, आमदनी घटि आहे, त पोइ वरी कर्ज़ करिणो आहे। IMF उहो इदारो आहे जेको बजट जा खसारा पूरा करण लाइ कर्ज़ ॾींदो आहे, त बजट जी खोट पूरी थी। हाणे ज़ाहिर आहे त जेकॾहिं को इदारो कर्ज़ न ॾे असांखे ऐं बजट जी खोट पूरी न थिए, इंतज़ामी ख़र्च त हुकूमत पहिरियों पूरी कंदी, पघारूं बि कढंदी, फौज जूं पघारूं बि कढंदी, मुलाज़िमनि जूं बि कढंदी, ब्यूरोक्रेसी जूं बि कढंदी, दिफ़ाई ख़र्चनि जी अवजत ॾींदी, मुल्क जे दिफ़ा खे अहमियत हूंदी, असले ख़रीद करण लाइ पैसा। पोइ वञी नज़लो करंदो आहे असां अहिड़नि ग़रीबनि खे न पाणी मिलंदो आहे, न जेको आहे स्कूल मिलंदो आहे, न अस्पताल में दवाऊं मिलंदियूं, न रोड रस्ता ठहंदा आहिनि। पोइ असां इहो जेको आहे बूथ भर किरंदा आहियूं खॾनि में वञी, जेका आहे रोडनि में खॾा पइजी, उहे डेवलपमेंट बॉक्स मुतासिर थींदा आहिनि। तालीम जे लाइ ख़र्च न थींदो आहे, अस्पतालुनि लाइ ख़र्च न थींदो आहे, सिहत लाइ ख़र्च न, तफ़रीह गाऊं त वञी खॾ में पवनि। तो जेका बजट जो खसारो थींदो आहे या बजट जो जेका खोट थींदी आहे, उनजो असर डेवलपमेंट बॉक्स जे आख़िर में किरंदो आहे। अवाम खे जेका धिकूं ॾेई चवंदा आहिनि फाके थी यार पैसा ई थी। हिन साल IMF पैसनि ॼण मुमका करे असां न ॾींदासीं। पोइ छो न ॾींदो, कहिड़ो ॾोह इमरान ख़ान कहिड़ो ॾोह हाणे छॾी आयो आहे। हुननि वाज़े लफ़्ज़नि में इहो चयो आहे दफ़ा, हुननि जेका रिपोर्ट जारी कई आहे वाशिंगटन टाइम्स में आई आहे IMF, हुननि वाज़े लफ़्ज़नि में इहो चयो तव्हांजे करप्शन जो शिकार आहे, तव्हां पाण करप्शन केसिस कया माण्हुनि खे, तव्हां पाण प्रूव कयो तव्हां असांजो हुक्मरान करप्शन माल खाई विया। पहिरियों त हुननि इहो चयो आहे त असां जेका तव्हांखे पैसा ॾियूं था उहे घणे भाङे तव्हांजा करता धरता आहिनि, उहे करप्शन में खाई था वञनि। ॾियण जो फ़ाइदो कहिड़ो, जॾहिं मुल्क जे बजट जो खसारो पूरो न थिए, माण्हू पंहिंजो पेट भरे न वञे। सिर्फ़ु करप्शन आहे तव्हांजे मुल्क में, हिन शइ जी ज़मानत न आहे जेकी पैसा असां तव्हांखे ॾींदासीं सही ख़र्च करो या करप्शन में खाई वेंदा। ॿियो हुननि इहो चयो आहे त तव्हांजे मौजूदा जेके तव्हां इलेक्शन्स करायूं आहिनि, उन्हनि मौजूदा इलेक्शन्स में वॾे पैमाने ते धांधली थी आहे। ऐं इहा ॻाल्हि असां नथा चऊं, उहे सभु पार्टियूं चवनि थियूं, जिन हारायो आहे उहे सभु पार्टियूं गॾिजी चवनि थियूं त वॾे पैमाने ते धांधली थी आहे। ऐं हीअ हुकूमत जेका अचे थी धांधलीअ जे नतीजे में वजूद में अचे थी पई। हाणे धांधली जेका हुकूमत खे असां कीअं ट्रस्ट कयूं, हिन जा पंहिंजा गुनाह बि आहिनि, या पे मां निकिरी था वञनि, ॻाल्हाइण वारनि खे ख़बर नथी पए बैन अक़वामी सतह ते नतीजा कहिड़ा निकिरंदा। ऐं टी ॻाल्हि त सभु बहाना आहिनि जेके IMF के आहिनि। असुल ॻाल्हि जेका आहे IMF जे अंदर जी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त तव्हां CPEC था ठाहियो, तव्हां चीन खां कर्ज़ा वरिता आहिनि, तव्हां चीन जे कर्ज़नि में दॿिजी आयो, असां जेके तव्हांखे पैसा ॾींदासीं उहे तव्हां मुल्क ते ख़र्च करण जे बजाए चीन खे कर्ज़ा वापसि करण जे मद में चीन खे ॾींदो, ऐं चीन वरी असांजे पैसनि मां CPEC ते ख़र्च कंदो। हुन करे IMF CPEC ठाहिण लाइ तव्हांखे पैसा कोन ॾींदी, जो तव्हांखे पैसा ॾे तव्हां वरी चीन खे ॾियो, वरी चीन हुनखे CPEC ते ख़र्च। असुल जहिड़ो आहे CPEC। ऐं IMF हिन करे रोके छॾियो आहे त पाकिस्तान चीन जो कर्ज़ी आहे, चीन जे कर्ज़ लाइण लाइ हुनखे पैसा खपनि, असांजा पैसा चीन खे ॾींदो, मुल्क ते ख़र्च न कंदो। हुन करे असांखे पैसा न आहिनि ॾियणा चीन जे लाइ। इहो जहिड़ो हले थो। हाणे ख़ान साहब IMF खां पैसा वठण में कामयाब वञे थो या नथो वञे, इहो अलॻि मसइलो आहे।
डोनाल्ड ट्रंप सां बि हुनखे तालुकात मेंटेन करणा आहिनि, नरेंद्र मोदीअ सां बि तालुकात मेंटेन सां गॾिजी हलणो आहे हिनखे, इन्हनि इदारनि सां बि ॻाल्हाइणो आहे। हाणे जेकॾहिं इन्हनि इदारनि खे इहा सिक्योरिटी या ज़मानत ॾिए थो त असां चीन खे इहा पैसा न ॾींदासीं त सीटेज जो प्रोजेक्ट मुतासिर थो थिए, हुनमें चीन बि नाराज़ थी सघे थो। हिन मुल्क जा ताक़तवर इदारा आहिनि उहे बि नाराज़ थी सघनि था। पर जेकॾहिं चीन खे पैसा ॾिए थो त IMF फंड्स रोके छॾींदी, हुनखे पूरो कर्ज़ो न ॾींदी। इहे सभु नयूं शयूं आहिनि जेके कुर्सीअ ते वेहण खां पोइ ख़ान साहब जे साम्हूं ईंदियूं ऐं हिननि खे ख़ान साहब खे हिननि समूरनि शयुनि जो पूराओ करणो आहे। फ़िलहाल त असां इहो था ॾिसूं त ख़ान साहब पार्लियामेंट जे अंदरि तमामु वॾी मेजॉरिटी अथनि, तमामु वॾी। छो त जेका स्पीकर जी चूंड थी, उन स्पीकर जे प्राइम मिनिस्टर खे चूंडण लाइ 172 वोट खपनि। 342 जी असेंबली आहे, 339 मेंबर चूंडिया आहिनि, 3 मेंबरनि जी चूंड रहियल आहे जिन ते इलेक्शन न थियूं या कंहिं सबब आहे। 339 मेंबर चूंडिया आहिनि, कल्ह 303 मेंबर हैवान में मौजूदु आहे, जॾहिं स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड जी 339 ॾींदा 9 मेंबर घटि आया हुआ। 330 मेंबरनि मां 176 मेंबरनि हिन जे स्पीकर खे वोट कनि, जेका तमामु वॾी मेजॉरिटी आहे। ऐं वज़ीर आज़म खे चूंडण लाइ सिर्फ़ 172 वोट खपनि। स्पीकर खे 176 वोट मिलण जो मक़सदु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान अछूं बूटे थी वियो, 172 खां वधीक वोट मिलंदो। वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ PTI जे डिप्टी स्पीकर 183 वोट मिलिया आहिनि, माना स्पीकर खां बि वधीक। मुमकिन आहे इमरान ख़ान खे 163 शायदि 339 मेंबर पूरा हुजनि, 183 खां बि वधीक वोट मिलनि। पीपुल्स पार्टी कल्ह ताईं त नवाज़ लीग सां गॾु, मौलाना फज़लुर रहमान सां गॾु। मौलाना फज़लुर रहमान इहो बि फ़ैसिलो कयो त असां पार्लियामेंट खे चैलेंज कंदासीं, असां हलफ़ बि न खणंदासीं, असां इलेक्शन नतीजा बि न मञींदासीं। पर पोइ फज़लुर रहमान खे पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग राज़ी कयो त हलफ़ खणूं। फज़लुर रहमान हिन ते त राज़ी थियो, पर फज़लुर रहमान इहो चयो त धांधली थी आहे इलेक्शन कमीशन जे ॿाहिरां बि एहतिजाज कयूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त असां नतीजनि खे नथा मञूं, धांधली कई आहे, इलेक्शन कमीशन नाकाम वई आहे फेयर इलेक्शन कराइण में। उनमें शहबाज शरीफ़ बि अचिणो हो, उनमें जेको आहे सो बिलावल ज़रदारी साहब बि अचिणो हो, आसिफ ज़रदारी साहब बि अचिणो हो। पर आसिफ ऐं बिलावल साहब जेकॾहिं न आया त ख़ैर आहे, उन्हनि जो कोई वॾो इशू बि न हो, पर शहबाज शरीफ़ बि कोन पहुतो। इहो वॾो झटको हो मौलाना फज़लुर रहमान लाइ। हिन महिल मौलाना साहब लाइ इहो ॿुधूं था त ज़िमनी चूंडुनि में नथो बीहे ऐं चए थो त मां पार्लियामेंट में न ईंदुमि, बसि मां सियासत खां किनारा, माना सियासी रिटायरमेंट लाइ सोचे थो, माना आउट थी। अहिड़ियूं पॉलिसियूं हिन मुल्क जे इदारनि अख़्तियार कयूं जो मियां साहब खे जेके हुन शयूं तय कयूं हुनमें का बि हिमायत न मिली, न शहबाज शरीफ़ जे तरफ़ां मिली, न आसिफ ज़रदारी साहब तरफ़ां मिली, न वरी बिलावल साहब हुनखे का हिमायत मिली। हू हिन महिल थोरो दिलबरदाश्ता नज़र थो अचे ऐं सियासत खां किनारा कशी जूं ॻाल्हियूं थो करे। ज़मीनी चूंडुनि में न बीहंदुमि, असेंबलीअ में न आहे अचिणो, सियासत में न आहे हाणे मूंखे बेटा प्रस्तुत करणो। सियासत खां किनारा कशी वारी सूरत हाल इहा जेकॾहिं खुदरू अंदाज़ में किनारा कशी अख़्तियार थो करे सियासत खां, इहा एजेंसियुनि जी फतेह आहे त हिनखे बग़ैर कंहिं वॾी महिनत करण जे मौलाना साहब खे मजबूर कयूं थो हुजे त किनारा कशि। ॾिसूं मौलाना साहब कहिड़ी पाए ज़मीनी चूंडुनि में देर आहे, ॾिसूं पंहिंजी पॉलिसी तब्दील करे थो
या वाकई केनरा किस्से जे फैसले के बरकरार सूरत हाणे 183 या 186 वोट जेकॾहिं इमरान ख़ान खणी थो अचे वज़ीर आज़म जे चूंड में जेका सुभाणे थियणी आहे 183 ते हिन जे डिप्टी स्पीकर खे मिलिया आहिनि 85 या 83 वोट खणी थो अचे या न बि खणी थो अचे 183 खणी थो अचे पीपुल्स पार्टी वटि लॻभॻि हिन महिल 45 सीटूं आहिनि ऐं ॿियूं कुझु मिलाए जुलाए जेके ख़ुशूसी सीटूं थींदियूं हिन महिल मूंखे पूरो तइदाद यादि न आहे पर 57 खनि थींदियूं मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे इन सूरत हाल में जेकॾहिं पीपुल्स पार्टी हिकिड़ो इहो पंहिंजो हिन महिल पीपुल्स पार्टी मौक़ुफ़ इहो बयानु कयो आहे पंहिंजो ॿ शयूं साम्हूं आयूं त कल्ह पार्लियामेंट में जेका स्पीकर जी चूंड थी स्पीकर जी उन स्पीकर जे चूंड में स्पीकर लाइ जॾहिं हलफ़ खयो त उन वक़्त में नवाज़ शरीफ़ जी धुर जेका मुस्लिम लीग नवाज़ जा मेंबर आहे उन मुसलसल एहतजाज कयो नारा हया डिस्टर्बेंस पैदा करण जी कोशिशि कई त स्पीकर सुकून सां हलफ़ न खणी सघे ऐं बार बार हुन खां हलफ़ खणण में ग़लतियूं वॾो शोर हो ऐवान में वॾियूं रड़ियूं इन समूरे शोर में पीपुल्स पार्टी आसिफ ज़रदारी बिलावल साहब इहे बिल्कुलु अलॻि थलॻि वेठा हिन एहतजाज में शामिल न थिया माना मुस्लिम लीग नून अकेली एहतजाज में उन सां को बि गॾु न हो ॿी जेका ॻाल्हि साम्हूं थी अचे उहा इहा थी अचे पई त स्पीकर जो जेको कैंडिडेट हो ख़ुर्शीद शाह उहो पीपुल्स पार्टी जो पंहिंजो कैंडिडेट हो हुन करे पीपुल्स पार्टी बाइकाट न पई करे सघी पर वज़ीर आज़म जे लाइ जेको शहबाज़ शरीफ़ मुखालिफ़ गुट जे तरफ़ां नामज़द थियो वियो आहे उनजी पीपुल्स पार्टी मुखालफ़त थी करे असां शहबाज़ शरीफ़ खे वोट कोन ॾींदासीं उम्मीदवार वज़ीर आज़म जो उम्मीदवार तब्दील ज़ाहिर आहे त मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म जो उम्मीदवार तब्दील न कंदी शहबाज़ शरीफ़ ई रहंदो हिन सूरत हाल में जेकॾहिं पीपुल्स पार्टी शहबाज़ शरीफ़ खे हिमायत नथी ॾे सुभाणे ॾिसूं इमरान ख़ान सां गॾु थी बीहे या नथी बीहे पर जे इमरान ख़ान सां गॾु न बि बीहे तॾहिं बि इहो तइ थी वियो त पीपुल्स पार्टी अलॻि थलॻि रहंदी नवाज़ शरीफ़ सां गॾु न रहंदी या मुखालिफ़ सां गॾु न रहंदी हाणे 183 184 या 185 जेके बि हिन खे वोट पवनि था वज़ीर आज़म जे तरफ़ां इमरान ख़ान त असेंबलीअ जे अंदरि 2/3 मेजॉरिटी 228 229 वोट खपनि ऐं जेकॾहिं कंहिं बि पार्टीअ खे 2/3 मेजॉरिटी मिली वञे त आइन में तरमीम करे सघे इन सूरत हाल में जेके वोट मिलिया आहिनि पीटीआई खे इन सूरत हाल में जेकॾहिं पीपुल्स पार्टी पीटीआई सां गॾिजी वञे त ख़ान साहब वटि एतिरा अख़्तियार थी वेंदा कि 2/3 मेजॉरिटी पार्लियामेंट जे अंदरि रखंदो ऐं आइन में तरमीम करे सघंदो पर हाणे मुल्क जी सियासत में ॾिसूं सिधो ज़रदारी साहब सभु कुझु करे सघे थो पर एजेंसियुनि खे कॾहिं बि नाराज़ न कंदो आहे हुन करे आइन में तरमीम करण वक़्तु जेकॾहिं ख़ान साहब सां गॾिजी वञे थो उन वक़्तु ई गॾिबो जॾहिं असेंबली में एजेंसियुनि जी इजाज़त हूंदी मां नथो सम्झां त एजेंसियुनि जे ख़िलाफ़ ख़ान साहब सां गॾिजी न ई वरी ख़ान साहब फ़िलहाल अहिड़ी का ज़रूरत कंदो जो अहिड़ी तरमीम करे जेका एजेंसियुनि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ पर मूं हिकिड़ी ॻाल्हि कई त ख़ान साहब पार्लियामेंट जे अंदरि एतिरो मज़बूत थी वियो आहे या थी सघे थो जो 2/3 मेजॉरिटी क्लियर 2/3 मेजॉरिटी हासिल करे आइन में तरमीम करे सॼी सूरत हाल हिन महिल सियासी तरह असांजे साम्हूं आहे पंजाब जे अंदरि बि जोड़ जारी आहे ॾिसूं त पंजाब जे अंदरि स्पीकर जी चूंड आहे परेश इलाही पीटीआई जे तरफ़ां नाम स्पीकर जे वोटनि मां ख़बर पइजी वेंदी त पंजाब में हुकूमत केरु ठाहींदी ऐं असां इहे अंदाज़ा लॻायासीं त सवाइ सिंध जे बाक़ी ॿियनि सूबनि में पख्तूनख्वा पंजाब ऐं बलूचिस्तान में पीटीआई जूं या इमरान ख़ान जूं इत्तेहादी हुकूमतूं हूंदियूं उहे इत्तेहादी हुकूमतूं अचनि थियूं भलो पर अवामी पार्टी इत्तेहादी आहे हिन महिल पीटीआई बि
पंजाब जे अंदरि बि जेकॾहिं स्पीकर हिन जो खटी थो अचे हुकूमत हिननि जी ठहंदी। जेकॾहिं सुभाणे ज़रदारी साहिब हिन जो इतादी वञे त ख़ैर सां चइनी सूबनि में हिननि जो इतादी हुकूमत में हूंदी। ख़ान साहिब बज़ाहिर तमामु घणो मज़बूत आहे, पर मुल्क जी सूरत हाल ॾाढी कशीदा आहे। आलमी इदारनि जूं पॉलिसियूं, आलमी कुवतुनि जूं पॉलिसियूं, मुल्क जूं फॉरेन पॉलिसियूं, इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ख़ान साहिब जे साम्हूं वॾियूं रंडकूं पैदा कंदियूं। उन्हनि जा जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि, माण्हुनि खे रोज़गार ॾियण जा मनसूबा आहिनि, इहो बि सभु तालुक रखनि था इन्हनि आलमी इदारनि सां जेके पैसा ॾींदा आहिनि या कर्ज़ा ॾींदा आहिनि। चीन मां तव्हां इहा उमेद न रखो त तव्हांखे रोज़गार लाइ या तरक़ीअ लाइ या डेवलपमेंट वर्क लाइ पैसा ॾींदो। चीन तव्हांखे जेके बि पैसा हिन महिल सीपेट लाइ ॾिए थो उन ते बि तव्हांखो जेका व्याज थो वठे, तव्हांखो कर्ज़ वापसि कनि डिमांड कनि वेठो आहे IMF वठो कंहिंखो वठो मूंखे कर्ज़ ॾियो। उहो तव्हांजी काबू तव्हां ज़हननि में रखी छॾियो त जेका बि हुकूमत अचे उहा चीन में मदद। हा बाक़ी चीन सीपेट खोले खर्च कंदो, हुनजो पंहिंजो प्रोजेक्ट आहे। मियां साहिब लाइ इहे शयूं आहिनि सही, आलमी इदारनि खां कर्ज़ कीअं थो वठे, हिते जेका आहे माण्हुनि जा मसइला कीअं थो हल करे, रोडनि जी तामीर आहे, सैनिटेशन आहे, पाणीअ जा मसइला आहिनि, स्कूल आहिनि, अस्पतालूं आहिनि, माण्हुनि खे बुनियादी सिहत ॾियणी आहे, इहे सभु शयूं। चीन जा कर्ज़ कीअं थो लाहे, सीपेट जे तामीर खे कीअं थो जारी रखे, सीपेट जे तामीर सां गॾु अमरीका IMF ऐं इंडिया खे कीअं थो राज़ी रखे, इहे सभु ॾुखियूं शयूं आहिनि जेके ख़ान साहिब जे साम्हूं ईंदियूं ऐं उन वक़्तु ख़बर पवंदी त ख़ान साहिब केॾो सुठो सियासतदान ऐं केॾो सुठो फ़ैसिला कंदड़ लीडर आहे। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। तव्हांजी वॾी महिरबानी। तामीन मां ॿुधो इहो साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहिब जंहिं अव्हांखे मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हियूं ॿुधायूं। जाफ़र मेमून खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन